नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ त अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाईं। त परमात्मा बाप चई कि ॾिसो, बाबा चवनि था ॾिसो आत्मा जीअं जेकी पतित थी आहे, हाणे हुनखे पावन ठहिण जे लाइ बि शिक्षा ॾियणी पवंदी आहे। उहा शिक्षा कहिड़ी हूंदी आहे? राजयोग जी शिक्षा। हिकु बारी परमात्मा ये रूहानी पाठशाला खोलंदो आहे। हिन रूहानी पाठशाला में आत्मा रूह जेकी आहे हुनखे परमात्मा रूह पढ़ाईंदो आहे, शिक्षा ॾींदो आहे। छो जी आत्मा खे हाणे सत्युगी दुनिया में वञिणो आहे न। सत्युगी दुनिया में सभी पावन आत्मायूं, त पावन आत्मा ठहिण लाइ कलयुग जे अंत में सत्युग जे आदि जे समय जेको संगम युग हूंदो आहे, हुनमें परमात्मा खे धरती ते अची करे पाण खे शिक्षा ॾियणी हूंदी आहे। आत्मा नर खां श्री नारायण थी ठहे न, अर्थात नारायण जहिड़ा गुण धारण करणा आहिनि। तॾहिं त सत्यनारायण जी कथा हूंदी आहे न। नारायण पहिरियों सत्य हुयो, हाणे कूड़ो थियो आहे, त परमात्मा बूढ़े तन में अची करे वापसि खां हुनखे इहे कथा ॿुधाईंदो अथसि, जंहिंसां उहो सत्यनारायण ठही वेंदो आहे। लेकिन हिकु नारायण ई सत्य न ठहींदो आहे, हिकु नारायण ई कूड़ो न थींदो आहे। नारायण जी पूरी राजधानी पहिरियों सत्य हुई, हाणे उही पूरी राजधानी कूड़ी थी आहे। त कूड़ी अर्थात विकारनि में हली करे पंहिंजे पाण खे भुलिजी वई आहे न। कूड़ो मतिलब छा थींदो आहे? जेकी असली चीज, असलियत कंहिं चीज में, कंहिं आत्मा में ख़तम थी वञे त उहो छा थी वेंदी आहे? कूड़ी। हाणे घी त आहे सही, लेकिन घी आहे, लेकिन प्योर घी, सच्चो घी बि हूंदो आहे, कूड़ो घी बि हूंदो आहे। त ईअं आत्मा पहिरियों सच्ची हुई, त कंहिंजी राजधानी हुई? सत्यनारायण जी राजधानी। सभु सच्चा हुया हुनजे राज्य में। हाणे उहो ई नारायण कूड़ो थियो आहे, त हुन सां गॾु हुनजी पूरी राजधानी बि कूड़ी थी वई आहे। हाणे अहिड़ी कूड़ी राजधानी खे वापसि खां कथा ॿुधाए करे, वापसि सां इहे पढ़ाई करे, कथा चओ, पढ़ाई चओ, जेको बि तव्हांखे सुठो थो लॻे उहो चओ। परमात्मा वापसि खां पाण खे ओड़ो सत्य थो ठाहे। नारायण जी पूरी राजधानी खे सत्य थो ठाहे न, अर्थात सच्चो थो ठाहे। आत्मा जा जेका असली गुण संस्कार आदि आहिनि, उहो सभु पाण खे जागृत थो करे। परमात्मा हिकु तरीक़े सां स्मृति थो ॾियारे। त हिन सां छा थींदो? पाण बि हुन दुनिया में हली हलंदासीं। बाबा पाण खे हाणे डबल सितार था ठाहिनि। ॾिसो, लाइट जो ताज और रतन जहिड़े ताज, ॿ ताज हूंदा आहिनि न। पवित्रता जी निशानी कंहिंसां ॾेखारण में ॾींदी आहे? लाइट जे ताज सां। लेकिन अॼुकल्ह जे मनुष्य आत्माउनि खे लाइट जो ताज न ॾियणु खपे। जेकी मूर्ति जे पुठियां सफ़ेद चमक ॾेखारींदा आहिनि न, सर जे पुठियां, वो पवित्रता जी निशानी हूंदी आहे। त इहा देवी देवताउनि जो आत्मा और शरीर पवित्र हूंदा आहिनि, हिन करे हुननि खे ई ॾेखारणी खपे। ॾिसो, ब्रह्मा जो ॾींहुं ऐं ब्रह्मा जी राति ॻायल आहे न। हाणे पहिरियों पंहिंजी आत्मा में लाइट हुई, हाणे डार्क अर्थात अंधियारो थी वियो आहे। त हिन करे सभिनि जगह अंधियारो ई अंधियारो आहे। अंधियारे में कुझु नज़र न ईंदो आहे न। आत्मा खे बि कुझु सही ॻाल्हि नज़र नथी अचे। बाप अची करे अहिड़ी पतित आत्माउनि, अर्थात अहिड़ी कारीन आत्माउनि खे अची करे घोरो ठाहींदो आहे, पवित्र राजधानी स्थापन कंदो आहे। हाणे त हिन दुनिया में पवित्र राजधानी थोरी आहे। हिन भारत भूमि ते केॾनि ॼणनि राज्य कयो आहे। हाणे पहिरियों लक्ष्मी नारायण जे राज्य में सभु सुख शांति में हुया। सोने हीरे जा महल हुया, घर आदि, यहाँ तक कि जेको बि उते नंढो में नंढो माण्हू हूंदो, हुनजा बि सोने हीरे जा घर हूंदा। ऐं हाणे कहिड़ा घर आहिनि? पत्थर, टिकर, गोबर आदि जा घर था ठाहिनि। त हाणे त ॾिसो, जेको राज्य थो हले, त कलयुगी राज्य में सभु ईअं ई था हलनि।
समूह प्रदान थी आहिनि न। हाणे मुक्ति जीवन मुक्ति ॾियण वारो परमात्मा हिन सृष्टि ते आयो आहे। चए थो पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो त तव्हांखे मुक्ति जीवन मुक्ति मिलंदी। ऊच ते ऊच बाप जा पाण सभु ॿार आहियूं। ऐं किथे अची फसिया आहियूं? कलयुगी सुख जी दुनिया में, रावण जी दुनिया में, पराई दुनिया आहे न। परमात्मा राम पंहिंजो पीउ आहे, पंहिंजे लाइ वो केॾी सुठी सृष्टि ठाहे ॾेई वियो हुयो न 50,000 साल पहिरियों पाण खे, स्वर्ग सत्युग। हाणे त हिन दुनिया में रावण आहे, 5 विकारनि जी दुनिया में पाण वेठा आहियूं। पाण खे बाप हाणे जगाइण आयो आहे, वापसि कस्ती ॾियारण आयो आहे। त बि बाबा जा ॿार एॾा अंधियारे में फसियल आहिनि कि उथनि ई नथा, पंहिंजे पाण खे पहचाननि ई नथा। बाबा पाण खे अची करे शिक्षा ॾेई करे वरी खां ओड़ो ऊच ठाहिण आयो आहे। ॾिसो दुनिया में मेहतर आदि बि हूंदो आहे त उहो बि पढ़ी लिखी करे MLA MP ठही वेंदो आहे। पढ़ाई करे करे तॾहिं त पोजीशन पाईंदो आहे न। पोजीशन पाईंदो आहे त हुनजी रहणी करणी बि बदिली वेंदी अथसि, जाति बि उहो ई रहंदी अथसि। लेकिन पढ़ाई सां जेको पोजीशन मिलंदो अथसि त हुन सां केॾो नशो रहंदो अथसि, कपिड़ा आदि सभु बदिलजी वेंदा अथसि न, उन अनुसार ई पाईंदो आहे। त हाणे पाण आत्मायूं पतित थी वयूं आहिनि। पतित आत्माउनि खे परमात्मा पढ़ाए थो पावन ठाहिण लाइ। त पाण जो बि भविष्य में रहणी करणी पाइणी आदि सभु बदिली वेंदी। पतित खां पावन आत्मा ठहींदी त सभु कुझु बदिली वेंदो। त इहे जॾहिं ॻाल्हि पाण मन में घड़ी पंहिंजे पाण खे यादि ॾियारंदासीं तॾहिं पंहिंजी जेकी शूद्रपने जी आदतियूं आहिनि न, गुस्सो करणु, विकारनि में वञणु, विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, कंहिंजे लाइ बुरो भलो सोचणु। चईंदा आहिनि न, मां बि ॾिसां थी तूं हीअ कमु कीअं थी करे, तथा तूं आत्मा पंहिंजी बुरा सोच न साम्हूं वारे खे ॾे थी न, त हुनजे जीवन में बि रुकावट ईंदी आहे। त अहिड़े ॻाल्हियूं शूद्रपने जी आदतियूं हूंदियूं आहिनि। त इहे सभु पंहिंजे अंदरि पाण खे कढणो आहे। ये कॾहिं निकिरंदो जॾहिं पाण खे इहो पक्को निश्चय थींदो कि मां पतित विकारी आहियां। हाणे परमात्मा मूंखे वापसि खां शिक्षा ॾियण आयो आहे, जिसां मां आत्मा वापसि खां पावन देवी देवताउनि जी दुनिया में वञण वारी। परमात्मा वरी खां मूंखे पढ़ाए लिखाए करे डबल सिरताज थो ठाहे। त पंहिंजी जेकी शूद्रपने जी गंदियूं विकारियूं आदतियूं आहिनि, इहे सभु हटी वेंदियूं। डॉक्टर चए तव्हांजी हिन बीमारी जो इलाज इहो अथव, तव्हांखे इहो न खाइणो अथव, इहो तव्हांजे लाइ ज़हर अथव। त परमात्मा बि चए थो अगरि तव्हांखे सुख शांति संपत्ति वारो जीवन खपे त इहे सभु शूद्रपने जी आदतियूं छॾो। तव्हांखे दुखनि जो मुख्य कारण ई तव्हांजो इहे आसुरी स्वभाव संस्कार अथव, आसुरी चीजूं अथव। त हिन सभिनि खे छॾो। शूद्र खां देवता ठहिण जे विच में पाण खे छा करणो आहे? ब्रह्मण अर्थात पवित्र आत्मा। जॾहिं ब्रह्मा जे तन द्वारा जेको शिव बाबा पाण खे ज्ञान ॿुधाए थो, जॾहिं खां इहे ज्ञान सम्झण ॿुधण शुरू कंदी आहे, सम्झदी आहे ऐं जीवन में धारण करे हलंदी आहे, त उहो समय कहिड़ो हूंदो आहे? परमात्मा बाप चवनि था उहो समय कहिड़ो हूंदो आहे? शूद्रपने जो उहो समय हूंदो आहे। हाणे जेको शूद्रपणे खां पाण ब्राह्मण ठहींदा आहियूं त हुनजे विच जो समय हूंदो आहे ब्राह्मण जो। ब्राह्मण जॾहिं पाण ठहींदा आहियूं त पंहिंजो छा थींदा आहिनि, जेका बि आसुरी स्वभाव संस्कार आहिनि उहो बदिलजंदा वेंदा आहिनि हुन समय में। त हाणे पाण बि ब्राह्मण ठहिया आहियूं न, बाप खां पाण बि ज्ञान ॿुधूं था, त ब्रह्मा द्वारा ई था ॿुधायूं, हिन करे पाण ब्राह्मण आहियूं। त शूद्र खां ब्राह्मण ठहियासीं। हाणे जॾहिं पक्का पवित्र शुद्ध थी वेंदासीं तॾहिं पाण वञी करे देवी देवता ठहींदासीं। देवी देवता जो पद कॾहिं मिलंदो? जॾहिं पंहिंजी आत्मा संपूर्ण पावन थी वेंदी। बाबा चवनि था हाणे त शूद्र जाति जा हुयो, हाणे ब्राह्मण जाति में आयो, पोइ देवता जाति में। भगवान पढ़ाए लिखाए करे पाण खे विश्व जो मालिक थो ठाहे।
पाण आत्मा 84 जन्म वठी करे पावन खां पतित थी वियासीं। 84 लाख यूनियन में न वियासीं, सिर्फ़ 84 जन्म वरितासीं, वो भी सभिनि न वरिता। के 84 जन्म के हुन खां घटि के समय खां आत्मा आई, जे समय खां आत्मा आई तॾहिं खां हुनजो पाठ शुरू थी। त अहिड़ी पतित आत्माउनि खे पावन ठाहिण लाइ परमात्मा आहे। ॾिसो साधु संत बि ॻाईंदा आहिनि न, हे पतित पावन असांखे अची करे पावन ठाहे। मतलब उहो बि केरु आहिनि, पतित आहिनि न, परंतु कोई हुननि खे चए तो वो नाराज थी वेंदा। लेकिन पाण ॻायूं छा था? साधु संत सन्यासी आदि आरतियुनि में त खुद बि चईंदा आहिनि न, तूं पतित पावन आहियूं, असां नीच पापी आहियूं। पर पंहिंजे जेका बि हुननि जा चेला आदि हूंदा अथनि, हुननि जे हिसाब सां उहो पावन आहिनि, लेकिन भगवान जे हिसाब सां त उहो बि पतित आहिनि न। उहो बि दुनिया में दुख त आहिनि ई सही। बल जेका बि सन्यासी गुरु आदि खे तव्हां मञो था, उन्हनि जे साम्हूं तव्हां ज्यादा दुखी पतित आहियो, ये ॻाल्हि ठीकु आहे। लेकिन ॻाल्हाइनि चवनि त उहो बि था कि असां दुखी आहियूं, पतित पावन मूंखे त चवनि था न। त हुननि खां बि वॾो केरु आहे? परमात्मा आहे न, उहो ई पतित पावन आहे। हिन सृष्टि में कोई बि पावन न आहे, पर कोई साधु संत हिन जन्म में आहे, वो शुद्ध आत्मा ठहे थी। शरीर त हुनजो विकारी अथसि न, ऐं पिछले अॻियां जे जन्मनि में छा कर्म करे इहा पाण खे थोड़ी पतो आहे। हिन करे सभी आत्मायूं पतित पावन खे सॾु ज़रूर कंदियूं आहिनि। हिनजो मतिलबु दुनिया में सभु आत्मायूं पतित आहिनि, हिकु बि पावन आत्मा न आहे। सिर्फ़ हिकु निराकार परमात्मा ही पावन आत्मा आहे। उहो ही कलयुग जे अंत में जॾहिं पाण सभु पतित आत्मायूं ठही वेंदा आहियूं त अची करे पाण खे पावन ठाहींदो आहे। पतित दुनिया खे पावन ठाहिण जो कमु सिर्फ़ हिकु निराकार परमात्मा ही करे सघंदो आहे। उहो बि संगम युग ते ही कंदो आहे। हीअं न द्वापर में अची करे या कलयुग जे विच में अची करे न। संगम युग सां कलयुग जे अंत में ही जॾहिं विश्व जी सर्व आत्माएं पतित थी वेंदियूं आहिनि त उन्हनि खे पावन केरु ठाहींदो आहे? निराकार परमात्मा ब्रह्मा तन में अची करे। हुनजो तन बि फिक्स आहे, मुक़रर आहे कि हिन ई आत्मा जे अंतिम जन्म में जेकी आत्मा जे शरीर में ईंदो आहे, हुनजे पहिरें शरीर में न हूंदो, हुनजे ॾाढे जन्मनि जो जेको अंत वारो जनम हूंदो, हुनजी बि 60 वर्ष जी आयु खां पोइ हुनजे शरीर में अची करे उहो पंहिंजी विश्व जी सर्व आत्माएं पूरे विश्व खे अची करे पावन ठाहींदो आहे। ॾिसो ग़रीब माण्हू मेरा कपिड़ा पाईंदा आहिनि न, त तव्हां सभु आत्मायूं बि हाणे ग़रीब थी वई आहे, हिन करे तव्हांजो शरीर के कपिड़ो बि केॾो किनो अथव। चईंदा आहिनि न मुंह पतीली कपिड़ा अर्थात पंहिंजो जेको इहो शरीर आहे इहे विकारनि सां पैदा थियल आहे न, त अहिड़े मुंह पतीली कपिड़नि खे बि धोइण मां आयो। आत्माउनि खे त धोइण आयो आहे, लेकिन इहे जेकी ग़रीब आत्मायूं आहिनि हुननि जा जेका इहे मेरा कपिड़ा आहिनि गंदा थी हिननि कपिड़नि खे बि मां धोइण आयो आहे। त माण्हू अॼुकल्ह शरीर खे केॾो थो सजाए, केॾा महांगा कपिड़ा थो पाए न। काथे इहो किनो शरीर, हिन शरीर खे त कोई बि हल्को फुल्को कपिड़ो पाराए कोई हर्जा न आहे, कोई वो थोड़ी आहे भपको आदि थोड़ी करणो। लेकिन जेसि ताईं मनुष्य आत्मा ये सम्झदी न कि मां आत्मा खुद बि पतित आहे त मुंहिंजो शरीर बि अहिड़ो आहे, तेसि ताईं पंहिंजे शरीर खे अलाए कीअं त तयार श्रृंगारदी रहंदी आहे। शरीर में बि त केॾो समय वेंदो आहे न। हा बस शरीर जी सफ़ाई आदि करे रखिणो खपे, शरीर जी संभाल करणी आहे, लेकिन ज्यादा समय हिन में ॾेई करे पंहिंजो समय छो व्यर्थ कवायूं। जॾहिं अहिड़ो समय आहे जॾहिं आत्माउनि जो पई सृष्टि जे अची करे आत्माउनि खे पावन थो ठाहे ऐं पाण पंहिंजो समय हिन शरीर में हुनजी लेपा पोछी करण में सॼो समय गवायो। इहे त सुठी ॻाल्हि न आहे न। जेका मनुष्य मात्र निधन जा थी आहिनि, हुनजो धणी अची करे हाणे पंहिंजे ॿारनि सां मिले थो। आत्माउनि खे एतिरो बि समय न आहे कि असांजो पीउ धरती ते आयो आहे असां हुन सां मिलूं, बसि पंहिंजे पाण में ई पूरा थियल आहिनि। त अहिड़ी आत्माउनि खे चइबो आहे मूर्ख आत्माऊं।
अहिड़ी मूर्ख आत्मायूं काथे ॾिठियूं थोड़ी हूंदियूं। भई जॾहिं भॻवान पंहिंजो पीउ जेके पाण सॾु था करूं उहो धरती ते आया आहिनि त बि पंहिंजे में ई मस्त आहिनि। तॾहिं त चईंदा आहिनि न विनाश काले विपरीत बुद्धि। हाणे विनाश जो काल अर्थात दुनिया जो परिवर्तन समय आहे, स्वर्ग अचण जो समय आहे। ऐं आत्मायूं अञा ताईं परमात्मा सां प्रीत बुद्धि न आहिनि, पंहिंजे में ई लॻल आहिनि न। पावन दुनिया जी स्थापना त थियणी आहे। जे आत्माउनि खे पावन दुनिया में वञिणो आहे हुननि खे त तयार थियणो ई आहे, लेकिन वरी बि बाप त बाप आहे न। बाप त सभिनि जे लाइ ई सुठो सोचदो आहे। बाप त चईंदो आहे न मुंहिंजा सभु ॿार स्वर्ग में वञनि, लेकिन इहे थी न सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि पंहिंजी हिन देह और देह जे सभु धर्मनि खे छॾो। मां गुजराती आहियां, मां सिख आहियां, मां ईसाई आहियां, मां फलाणो आहियां, इहे सभु देह अभिमान आहे। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। मां तव्हां आत्माउनि जो पीउ हाणे टीचर थी करे तव्हांखे पढ़ाइण आयो आहे। साधारण तन में आयो आहे छो जी तव्हां बि त साधारण आहियो। बसि तव्हांखे एॾो भपको अथव असांखे एतिरो धन आहे, एतिरा सुठा कपिड़ा आहिनि, लेकिन बाबा जे लाइ त इहे कुझु बि न आहे। तव्हां सभु साधारण ग़रीब आत्माउनि खे परमात्मा हाणे वापसि खां डबल सिताश ठाहिण आयो आहे, शुद्ध पवित्र ठाहिण आयो आहे। जिस्मानी पढ़ाई त तव्हां जन्म जन्मांतर पढ़ी, हाणे इहे हिकु जनम बाप पाण खे टीचर ठही करे रूहानी पढ़ाई पढ़ाइण आयो आहे। रूहानी पढ़ाई अर्थात आत्माउनि खे पढ़ाइण आयो आहे। आत्माउनि जी बुद्धि खे सोने जहिड़ो ठाहिण आयो आहे। छोकी सोनो शुद्ध ऐं पवित्र, शुद्ध ऐं सचो हूंदो आहे त चमकंदो आहे न। त पंहिंजी आत्माउनि खे बि एतिरो शुद्ध हुजणो खपे, एतिरो सचो हुजणो खपे कि पंहिंजी बि आत्मा चमके। आत्मा जी चमक ही जेकी पुठियां लाइट सफ़ेद दिखदी आहे न, उहो ईअं लाइट कोई हूंदी न आहे पंहिंजे मथे जे पुठियां। हीअ त आत्मा जी चमक चहिरे खां ॾेखारे में ॾींदी आहे कि कहिड़ी सुठी ऐं शुद्ध आत्मा आहे। जेकी हिकदमि थिकर बुद्धि आत्माउनि खे परमात्मा सोने जहिड़ी आत्मा तो ठाहे। छोकी परमात्मा तो खुदि ई सोनो आहे, एवर प्योर आहे, सभु पवित्र आहे न। त ज़रूर उहो शुद्ध पवित्र आत्मा बि पाण खे पाण जहिड़ो ई ठाहींदी न। बाबा ॾिसो चवनि था कि कहिड़े बि स्कूल कॉलेज में तव्हांखे ईअं ॾिसो अथव छा कि कोई स्कूल आदि हुजे, हुते कोई तव्हांखे चए कि हीअ पढ़ाई पढ़ण सां तव्हां देवी देवता ठहींदव, लक्ष्मी नारायण ठहींदव। अहिड़ो त दुनिया में कोई स्कूल आहे ई न और न ई खुली सघंदो आहे। हिकु बार ई संगम युग ते परमात्मा अची करे इहो स्कूल खोलंदो आहे, जिते आत्मा जी शिक्षा ग्रहण करे पावन ठही करे कीअं ठहींदी आहे, श्री लक्ष्मी श्री नारायण कीअं ठहींदी आहे। भारत असी लक्ष्मी नारायण खे पूजदा आहिनि, लेकिन इहे थोड़ी पतो अथनि कि इहे कॾहिं हुया, हिननि जो राज्य कॾहिं हुयो, हाणे इहे वापसि कॾहिं ईंदा। हीअ त पाण खे बाप ई ॿुधाए सघंदा आहिनि। ॾिसो चईंदा आहिनि देवी देवताउनि जो नाम खणी करे चईंदा आहिनि न, हिन जी जय, हिन जी जय, हिन जी जय। हाणे बाबा चवनि था जय अर्थात विजय प्राप्त कंदा आहियूं तॾहिं जय चईंदा आहियूं, भई जीती वियो। त देवी देवताउनि खे तव्हां हार खाई आहे जो तव्हां जय जय था करो। ज़रूर हुननि जी आत्मा कंहिंखां हारी हूंदी न। हाणे उहो हिंसा त कंदा न हुया, भई लड़ाई झगड़े में न हारिया। उहो कंहिंखां हारिया, रावण खां, विकारनि खां देवी देवताउनि जी आत्मा हारजी वई। 5 विकारनि खां रावण खां हारजी आहे। हाणे वापसि खां परमात्मा हुन देव आत्माउनि खे पंहिंजी शक्ति ॾेई करे हिन विकारनि ते जीत तो पाराए। हिन करे भक्ति मार्ग में चईंदा आहिनि लक्ष्मी नारायण जी जय, राम जी जय, सीता जी जय, हनुमान जी जय। छो जी इहे सभु देव आत्मायूं द्वापर युग खां रावण विकारनि जे कारण दुखी पतित थी वयूं, पंहिंजो सभु कुझु पवित्रता सुख शांति गवाए छॾियो। कंहिंजे कारण? रावण विकारनि जे कारण। त हारजी वई न। त हाणे परमात्मा वापसि खां सभिनि देव आत्माउनि खे जगाए थो, वापसि खां इहे राजयुग जी शिक्षा पढ़ाए थो ऐं चए थो पंहिंजे पाण खे आत्मा, चए त विश्व जी सर्व आत्माउनि खे थो, लेकिन हुनमें बि मुख्य देव आत्माउनि खे चए थो कि हे देव जी आत्मा, तूं पंहिंजे पाण खे आत्मा सम्झ पहिरियों, शरीर न।
तू आत्मा है, तुंहिंजो पीउ मां परमात्मा निराकार आहे, तू मूंखे निराकार रूप में यादि करणी आहे त सर्व विकारी बुरायूं शूद्रपने खां मुक्त थी वेंदी आहे। ऐं हिन सां छा थींदो, तव्हां सभी आत्माउनि वापसि खां सुख शांति संपत्ति संपन्न थी वेंदो, वापसि खां पंहिंजे सतयुगी नए दुनिया में वञी करे राज्य कंदो। परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई, तो हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदर वीचार कजो, पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।